नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त नौजवान ज़ीशान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन पारां एहतजाज कियो वियो आहे। तफ़सील शकीर जामली जी हिन रिपोर्ट में। 10 ॾींहं अॻु ख़ैरपुर भरिसां बबरले में क़त्ल कयल शागिर्द ज़ीशान हैदर शेख जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वारसन पारां एहतजाज कंदे जवाबदार धुर मथां धमकियूं ॾियण ऐं पुलिस मथां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण जो इल्ज़ाम लॻायो। उन हवाले सां वारसन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त क्लास जो शागिर्द आहे। ॾींहं ॾिठे 12:30 बजे मेन हाईवे पुराणे ते उनखे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। असां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं DG रेंजर्स ऐं वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो था कयूं त असांजे ज़ीशान हैदर शेख जा क़ातिल जल्द जल्द गिरफ़्तार कया वञनि। भाइण जे ज़ीशान हैदर शेख खे ॾींहं ॾिठे जो सवर माण्हुनि जे साम्हूं दहशतगर्दनि क़त्ल कयो आहे। असांजे अखियुनि जे साम्हूं क़त्ल कयो आहे। हिन वक़्त ताईं जेको आहे क़ातिल आज़ादु घुमी रहिया आहिनि ऐं असांखे धमकाए रहिया आहिनि त तव्हां जेकॾहिं केस तां हथ न खणंदव त असां तव्हांखे वरी वॾो नुक़सानु पुॼाईंदासीं, वरी तव्हांजो असां को न को माण्हू मारे क़त्ल कंदासीं। इंसाफ़ को नथो मिले। अॻ में बि असांजे छोकिरनि ते धक हे उन खां पोइ बि असां सां इंसाफ़ न थियो। SSP ख़ैरपुर हटायो ऐं असांखे जा जुमानी साहब खे जा इन्वेस्टिगेशन ऑफिसर मुक़ररु कनि ऐं असां सां हक़ कयो वरी। मक़तूल शागिर्द जे वारसन IG सिंध खां नोटिस वठंदे जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV, ख़ैरपुर।